आइए, फरमाइश भी थी और भोलेनाथ का भी दिन है, तो मिलकर बोले हो भोले भोले हो भोले। रेडी 1 2 3 4 डब डब स्लो। फिर जगा दे मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे। भोले हो भोले थोड़ा तगड़ा। क्या होगा फिर तेरा गौरी जो रूठ जाए, क्या होगा फिर तेरा गौरी शंकर तेरे माथे का चंदा जो टूट जाए, शंकर तेरे माथे का चंदा जो टूट जाए। डम 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 रूना बाजे, बम 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 फिर रूना नाचे। डम 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 रूना बाजे, बम 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 फिर तू ना नाचे। यार अगर ना माने मेरे यार को मना दे, ये प्यार फिर जगा दे। मेरे यार को मना दे, ये प्यार फिर जगा दे। भोले शिव शंकर भोलानाथ की जय। वो बिछड़ा तो कसम से फिर मैं न जी सकूंगा, वो बिछड़ा वो कसम से फिर मैं न जी सकूंगा। मेरे भोले तेरे जैसा मैं जहर न पी सकूंगा, मेरे भोले जहर न पी सकूंगा। अरे जिसमें तू जान है मेरी, उसको नहीं पहचान है मेरी।
अरे जिस्म है तू वो जान है मेरी, उसको नहीं पहचान है मेरी, प्यार मेरा तू जाने मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे, वो मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे। मेरे भोले मेरे भोले ओ मेरे भोले मेरे भोले मेरे भोले मेरे भोले भोले ओ भोले भोले मेरे भोले। ओ भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने, भोला को कैसे मैं मनाऊं, भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने, भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने, भोला न माने मेरा शंकर न माने, भोला न माने मेरा शंकर न माने, भोला न माने मेरा शंकर न माने, भोला को शंकर को, भोला को शंकर को, भोला को शंकर को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने, भोला को कैसे मैं मनाऊं रे, मेरा भोला न माने। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय। भोला को भाए न हाथी न घोड़ा, भोला को भाए न हाथी न घोड़ा, भोला को भाए न हाथी न घोड़ा, भाए न हाथी न घोड़ा, भोला को भाए न हाथी न घोड़ा, भोला को भाए न हाथी न घोड़ा। ओ मेरे भोला 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 भोला। ओ मेरे भोला, एक मिनट, मेरे भोला को भाए ना हाथी ना घोड़ा, तो क्या भाता है, ओ बैल कहाँ से, बैल कहाँ से, बैल कहाँ से लाहू रे, मेरा भोला न माने, बैल कहाँ से लाहू रे, मेरा भोला न माने। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाबा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। भाई असांजे विच में भगत साहब भी आहिनि, ॿ शब्द उहे बि चवंदा। जोरदार तारियूं असांजे दीदी जी लाइ। लेट आया पर आया तो हल पवन चालीकार भैरवी हल जी
भगत साहब चाह दो दीपक भाई राम भगत साहब जो माइक था हाँ 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 वो लगी झोड़ी जिया में मुझो सुखी विमसा लगी झोड़ी जिया में मुझो सुखी विमसा हाणे साजन लहंदे को समा जो बेली ओ जागा लहंदा मुझे अखिन जा ओ अल्लाह ओ अल्लाह ओ सजना मुझया रखी यारी यार सा तू तो कोते पेर न पा रखी यारी यार सा तू तो कोते पेर न पा हाणे यार मुहड़ो ई न मटाए अड़िया छल जियरे जुदाई ना दिए ओ अल्लाह ओ मुझया पीरी तुझे पसंद ला तुझे पसंद ला मत पुछा पीर फकीर बुखन दुखन जी अड़ियदा मुखे नाए सुध शरीर अवेर ऐ सवेर अड़ियबा मुखे आए प्यास पसण जी पीरी तुझे पसण ला मुत ॾाढा ॾिठा दुख पीरी तुझे पसण ला मुत ॾाढा ॾिठा दुख तॾी भाई दुम सुख अड़ियदा जे ईंदे मुंह अंगण में ओ अल्लाह हे महादेव भोले भंडारी हे महादेव जी हे कवालिया हाँ रे रे राम आज पिला पिला आज पिला पिला भांग पिला भोले का दरबार है पिला पिला भांग पिला भोले का दरबार है हाँ पिला 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 भांग पिला भोले का दरबार है पिला पिला भांग पिला भोले का दरबार है जिसने पिया उसको मिला जिसने पिया उसको मिला भोले का दीदार है पिला पिला भांग पिला भोले का दरबार है पिला पिला भांग पिला भोले का दरबार है जय भोले बम भोले जय भोले बम भोले जय भोले बम भोले जय भोले बम भोले पिला 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 भांग पिला भोले का दरबार है पिला पिला भांग पिला भोले का दरबार है जिसने पिया उसको मिला जिसने पिया उसको मिला भोले का दीदार है पिला 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 भांग पिला भोले का दरबार है पिला पिला भांग पिला भोले का दरबार है जय भोले वाह वाह बोल शिव शंकर भोलेनाथ की होय, होय। हाँ रगड़ी राम
हनुमान है। रगड़ी राम ने है, छानी हनुमान ने है। आज रगड़ी है, रगड़ी राम ने है, शानी हनुमान है। रगड़ी राम ने है, छानी हनुमान ने है। कैलाश पर ये देखो बनाई शान से है। कैलाश पर्वत तो बना ही शान से है। डमरू बजने लगा सबको लगने लगा। डमरू बजने लगा सबको सजने लगा। डमरू सबको लगने लगा। डमरू बजने लगा सबको सजने लगा। भोले जी आएंगे भांग पी जाएंगे। भोले जी आएंगे भांग पी जाएंगे। थोड़ी बचेगी थोड़ी बचेगी सबको मिलेगी यही इंतजार है। पिला 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 भांग पिला भोले का दरबार है। पिला पिला भांग पिला भोले का दरबार है। आज है भोले हम भोले, जय भोले बम भोले। हाँ जय भोले हम भोले। जय भोले बम भोले। पिला 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 भांग पिला भोले का दरबार है। पिला पिला भांग पिला भोले का दरबार है। भोले का दरबार है सचमुच। हाँ। भोले के दरबार में भी भोला ही भोला मिलंदा आहिनि। हिकु सेवा में पाण आ गया। हे ॾिसो था पिया हर कम में दीदी सभिनी माताउनि खे हर साल हिकु जहिड़ो सूट सुबाईंदा आहिनि। लगभग 130 खां मथे माताऊं असांजो भेनर विर्तन वारियूं एक साथ हिकु जहिड़ो सूट सेवा में सब खां अगरा। असांजो भाउ श्यामलाल पंजवाणी साहब जोरदार तारियूं उन्हनि जे लाइ। सेवा में अगड़ा असांजो भाउ लशूमल वरी लख धन्यवाद कया मां जेके असांजा आदरणीय नंढा हूंदा हुआसीं हिकिड़ो किताब पढ़ंदा हुआसीं सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजन जो जेकॾहिं डोनर लिस्ट में सब खां टॉप ते सुठो नालो हूंदो त असांजी अम्मा माता रुक्मणी देवी फ़ख्रुदा चवंदी ही पोकर मुंहिंजो मामा अथई। उन पोकरदास मामा जी धीअ हर साल इन ॾींहं ते हूअं बि ईंदी आहे सतपज आशीर्वाद जो हथ करण सां ॿारनि मथां अचे थी पई। लख धन्यवाद इन्हनि जे लाइ त छो न उन भोले जा गुण ॻायूं, छो न उन अमर जी और आसीस वठूं जीअं अहिड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं मूर्तियूं पंहिंजा कमकार वारे अॼु टाइम कंहिंखे किथे आहे। हे असांजो भाउ भांदू नरेश लाल 10 दफ़ा बि जेकॾहिं लंघंदो आहे न त 10 ई दफ़ा दीदी मथो टेके हेठि झुकी करे वीचारे के मालिक जी मेहर धन्यवाद हिन हमारे चौखट के चुमी करे उन खां पोइ अॻियां वेंदो आहे। छा चऊं अहिड़े त उन तीर्थ स्थान ते विहारे करे वई आहे। अहिड़ी त असांखे मौज कराए वई आहे जो मथां कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं अखियुनि मां ॻोड़ा ॻड़ी ईंदा आहिनि त रहमत आहे हुनजी। अचो असांजे विच में हाणे दीदी जी न आहिनि टाइम बि पहिरियों ई पुलिस जो ॾाढी तकलीफ़ परमिशन जी तकलीफ़ जे लाइ 10 वॾी 1 मिनट भी पालवे साहब जो लख बांगा सहकार शुक्राना सुबह जो जेका असांखे पालकी यात्रा जी परमिशन मिली हुई सा उन्हनि कुछ पंहिंजे टर्म्स कंडीशन रखिया बिना कंहिंखे फोन करण जे। किन रुकावटूं जरूर विधियूं पर मां कंहिंखे फोन न कई उन बाबा भोलेनाथ जे आसरे ते वनी पालवे साहब रखियो। मां साहब पिछले 55 साल से हम कर रहे हैं आज भी करेंगे। बोला साहब मैं आपके साथ हूँ मेरी तरफ से आपको क्या सहकार चाहिए तो डाडो सुठो लख बार धन्यवाद असांजा वे पहिरें नंबर पुलिस इंचार्ज साहब पालवे साहब जे लाइ त जेके पाण अची करे बीहनि था अहिड़ा सहकार कनि था पिया अहिड़ा सुहिणा कार्य
गॾु करण जे लाइ हुन में कॾु बीहनि था पिया त टाइम ॾाढो शॉर्ट आहे। दीदी जंगली 5 नंबर खां आया आहिनि भाऊ। ये नशा ये न्यारा है सबसे प्यारा है, नशा ये न्यारा है सबसे प्यारा है। कहे गए ऋषि मुनि अपना सहारा है, कहे गए ऋषि मुनि अपना है। भक्ति बढ़ाता है मोह को छुड़ाता है, भक्ति बढ़ाता है वो तो छुड़ाता है जिसने पिया इसे शिव गुण गाता है, जिसने पिया उसे शिव गुण गाता है। अब चूनी पिए क्या आज सोमवार है। पिला 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 भाग पिला भोले का दरबार है, पिला पिला भाग पिला भोले का भोले। भाई साहब भाई साहब जी सोरठ ॿुधण वेंदा न सुबुह थी वेंदो सॼी सॼी राति। मां पाण सिकंदो आहियां, हिकड़ी नंढी मां पाण सिकंदो आहियां पर अॼु छा आहे जिम्मेदारी मुंहिंजे मथां आई। हिकड़ी ये नंढी प्रोग्राम ॿिए कंहिंजो हुजे त मां छा चवांव भाई साहब दॿायो कांटो तव्हांखे सॼी राति ॿुधण लाइ असां तरसंदा आहियूं। हिकड़ी तुक खाली असां भले भेण वेठी आहे सोरठ गढ़ सोरठ चौथो सोरठ गाय तो साईं कवर। अरे भाई यार बादीपा कुमार है दिया सोरठ चवई सोरठ चवई मंगता, सोरठ चवई मंगता तो तभी जल पवंदम बेली बाज। इन वेचार्य जेवर मां चार्य जेवर मां तू त कहड़ा कंदे बेली कारज। खड़ी सुरंदा एहसाज, खड़ी सुरंदा एहसाज बेली मोटी वंजड़ी मंगता। मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो साहिबा। मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो, शुद्ध यही मिलना था मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो। यही मिलना यही हे मनुष्य जन्मो हीरो हाथ न आवस, हाथ न आवस। साहिबा साहिबा हे मनुष्य जन्मो हीरो हाथ न आवस, मनुष्य जन्म हीरो हाथ न आवस। साहिबा भाई साहब ही मुझी भेण हे मनुष्य जन्मो हीरो हाथ न आवस, मनुष्य जन्म हीरो हाथ न आवस। तेरे 84 लगा तेरा
वही तो मिलोड़े भाई साधो, यही मिलना यही। मनुष्य जन्म हीरो हाथ न आवस, जन्म हीरो हाथ न आवस। साहिबा मनुष्य जन्म हीरो हाथ न आवस, मनुष्य जन्म हीरो हाथ न आवस। भाई फेरे 84 लगा फेरा मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो, यही मिलना ये है बोल कपिलेश्वर महादेव की जय। भाई साहब दिल तो सॼी सॼी रात में भाई लख भगवान मां चवंदो आहियां भगत साहब जॾहिं जॾहिं जूनागढ़ वञो कॾहिं ॿियनि शहरनि में वञो दीदी दिल थींदी आहे भाई साहब मूंखे वठी हलो, सॼी रात तव्हांखे ॿुधंदुमि, ट्रेन जी टिकट बि पंहिंजी, रहण जो ख़र्च बि पंहिंजो, सिर्फ़ु पंहिंजी राति सां गॾु रातियूं गुज़रान कराइजो, असां तव्हांखे ॿुधूं, इहा महिर थिए। इहा त भगत हक़ीक़त पुछे असांजा जेके सिंध जा हुया साईं कंवर, सिंध जो साईं कंवर अॼु बि अमरावती में सॼी साईं कंवराम जी फुलवारी आहे। वो सिंध जो भगत हुयो, असांजो भगत हिंद जो घनश्याम जंहिं पहिरीं रिकॉर्डिंग कई कोसा कोर खणी हलियो, भाग खुलिया साईं कंवराम। असां उन्हीअ जे सदके उन भगत घनश्याम में सदके सॼो हिंदुस्तान था घुमूं। दीपक लाल चए थो त मां तो हाणे तो चवां से हाणे मुंहिंजी पहिरीं तारीख़ टिकट आहे खंडवा जी बाबा कार कर, जाते जाते मां वञा ताते असां भाउ दीपक कुमार हुजे। रहमत थींदी घटि में घटि ॿुधण जो मूंखे ॻाए त नथो सघां पर ॿुधण जो शौक़ु ॾाढो आहे, ऐं उहो बि अहिड़ा सची चऊं असांजे सिंधी समाज में अहिड़ा कोहिनूर हीरा अलादा अथव, भगत कमल, प्रकाश भगत, हिक खां हिकु सुहिणियूं, हीउ असांजो सुहिणो कलाकार बचो अथव, पर अलाए छो टाइम नथा कढी सघूं पिया उन्हनि खे ॿुधण जे लाइ ऐं सभिनी उन्हनि ॻाल्हियुनि जे लाइ। मां तंहिं करे चवंदुमि हाणे असांजे दीदी जन जो भी टाइम तो थे, प्लीज भाई जोरदार तारियूं असांजे भाउ किशोर ओनवारी साहब जे लाइ। पहिरों तो मां चवंदोमान हली करे मंच ते असांजा अनिल भगत साहब सत्यनारायण मंदिर वाला मंच ते मथे अची करे विराजमान थियन, मथो अंदर मंदिर मां टेके करे भाउ किशोर ओनवारी सुहिणी सूरत मोहिणी मूरत, सच करे चऊं शहर में दीदी नेताऊं मां ॿिया घणा ई ॾिठा, अम्मा जी आशीर्वाद हर नेता अम्मा वटि हमेशह पहुचंदो हुयो, वॾनि वॾनि सुठनि नेताउनि खां वठी करे मंत्री संतरियुनि खां वठी करे, पर हिकिड़ो शहर जो नेता अलहदो नेता, नंढड़ा कार्यकर्ता हुयासीं न असां, तॾहिं बि उहो जेकॾहिं उन्हनि खे काई सूखड़ी कढे ऐं उन्हनि खे ॾियण जे लाइ उहा नंढे कार्यकर्ता खे बि यादि रहंदी आहे। उहो अथव असांजो भाउ किशोर वनवारी जेको पाण बि मातृ भक्त अथव, पिता नारायण दास माता मीरा जे नाले सां अॼु बि उहो ट्रस्ट हलाइनि था पिया, न सिर्फ़ु हलाइनि था, सालनि खां वठी करे अम्मा जे हूंद खां वठी असां सां बि निभाइनि था पिया। अॼु बि माताउनि जे लाइ सुहिणियूं सूखड़ियूं ॾाढा घड़ियाल असांजे मंदिर में गोल घड़ियाल टंगियल पियो अथव, अंदर नालो लिखियल अथव किशोर वनवारी। मां तो सम्झां साहिब 15 साल अॻु में ॾिनो हूंदो, पर ॾाढो ज़ोरदार हलाईंदा आहियूं उनखे। कुझु माण्हू दिलि वॾी हूंदी आहे, नंढो में नंढो हिकिड़ो साम्हूं कान्हे को समक्ष कुल्फी विकण वारो गाॾे ते, नालो दयालू, दीदी शिव जी की मूर्ति ॿाहिरि जहाँ प्रवेश द्वार ते लॻल आहे, 15,000 ॾाकण ठाराया हो, चयो मां ॾाकण न थई कान्हे का जो पहुची सघूं, उहो गाॾे ते विकिणंदड़ 15,000 जी ॾाकण थो ठाराइजे पियो। पर के माण्हू अहिड़ा जेके असांजे शहर जा दिग्गज शख़्सियतूं उन्हनि खे पैसा ॾियण खां पोइ बि उन्हनि खे कम में तकलीफ़ूं ॾींदा आहिनि। इहा असांजे शहर जी सच्चाई आहे। त
त लख बांगा दिल वडी हुजे सुणो माण्हू हुजे पोइ असांजे भाउ लछूमल जहिड़ो जो न हुजे। क्या बात है, ज़ोरदार तारियूं असांजे भाउ किशोर ओनाणी साहब जन जे लाइ। चाहींदुमि 2 मिंट मंच ते विराजमान थियनि। असांजा ज्ञान गंगा दीदी जी जयकारा शेरा वाली का, बोल साचे दरबार की जय। जयकारा भोलेनाथ का, बोल साचे दरबार की जय। सभी भक्तगण जयकारा शेरा वाली का, बोल साचे दरबार की जय। यहाँ का चलाइए सर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय, हरे हरे भोले नमः शिवाय। शिव गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय, हरे हरे भोले नमः शिवाय। शिव सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, शिव नागेश्वराय, शिव नागेश्वराय, महाकालेश्वराय, महाकालेश्वराय, ओंकारेश्वराय, ओंकारेश्वराय, शिव विश्वेश्वराय, शिव विश्वेश्वराय, वैद्यनाथेश्वराय, वैद्यनाथेश्वराय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय। काज सवारे तूने भक्तों के ओ भोले बाबा, काज सवारे तूने भक्तों के ओ भोले बाबा। करके दया करके कृपा बम बम भोले शंकर। जय हो। गलों में पहला नंबर, जय हो। गले में सर्प भयंकर। जय हो। हो भोले बाबा, हो भोले बाबा, हो भोले बाबा, ओ भोले बाबा। आप है दाता हम है भिखारी। आप है दाता हम है जय हो। भिखारी। तेरी दया के हम है पुजारी। तेरी दया के हम है पुजारी। जो भी मांगा तुमसे वो ही दिया भोले बाबा। जो भी मांगा तुमसे वो ही दिया ओ भोले बाबा। करके दया करके कृपा बम बम भोले शंकर। जय हो। देवों में पहला नंबर, जय हो। गले में सर्प भयंकर। जय ओ भोले बाबा, ओ भोले बाबा, ओ भोले बाबा, ओ भोले बाबा। भक्त रावण को लंका दीना। भक्त रावण को लंका दीना। हरि बोल भस्मासुर को भर दे दीना। भस्मासुर को वर दे दीना। जो भी मांगा तुमसे वो ही दिया भोले बाबा। जो भी
हे प्रभु मेरी बिगड़ी बना दो, हे प्रभु मेरी बिगड़ी बना दो, सोई हुई तकदीर जगा दो, सोई हुई तकदीर जगा दो, दुखों से छुड़ाने वाले दुखों से छुड़ा दो भोले बाबा, दुखों से छुड़ाने वाले दुखों से छुड़ा दो भोले बाबा, करके दया करके कृपा बम बम भोले शंकर, होरों में पहला नंबर, गले में सर्प भयंकर, ओ भोले बाबा, ओ भोले बाबा, भोले बाबा, भोले बाबा, जय शिव शंकर, हरे हरे महादेव, जय शिव शंकर, हरे हरे महादेव, ओ जय शिव शंकर, हरे हरे महादेव, हर हर महादेव, जय शिव शंकर, हर हर महादेव, जय शिव शंकर, हर हर महादेव, जय शिव शंकर, हरे हरे महादेव, जय शिव शंकर, हरे हरे हर हर महादेव। बोलो गंगाधर भगवान की जय, त्रिशूलधारी की जय, डमरू वाले की जय जय श्री श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, आयो लाल कयो झूलेला सबनी जा बेड़ा श्री अनिल साईं आयल आहिनि, हुननि जो हार्दिक स्वागत आहे। ऐं असांजे विच में जीअं भोलेनाथ आयल आहिनि, साॻे ई नमूने श्री कृष्ण भॻवान बि आयल आहिनि। चङी देर खां इंतजार था कनि त मूंखे कॾहिं नचणु मिलंदो, त अचो कृष्ण जी लीला तव्हांजे साम्हूं। ऐं हा हाँ हाँ की जय, शहंशाह परुषा साहिब की जय, आयो लाल सभई छो झूले, हर हर सतगुरु महादेव। असांजे सतगुरु साईं वसण शाह दरबार में हमेशा रहमत जो हथ रहियो आहे। दरवेश साईं परमानंद साहब, साईं ओमीराम साहब, साईं छोटूराम साहब, साईं कालीराम साहब रहमत थींदी आहे। साईं ओमीराम साहब थोड़ो लेट अची रहिया आहिनि, पर ईंदा ज़रूर। महादेव जा पाण पुॼारी, महादेव वांगुरु परिक्रमा अथनि। त असांजी न्याणी चांदनी जेका वसण शाह दरबार जी आहे, उहा घटि में हाज़िरी भरण लाइ आई आहे। धन्यवाद। वसण शाह दातार मुखी पंहिंजी चादर में ढक जा, वसण शाह दातार मुखी पंहिंजी चादर में ढक जा, शहंशाह दातार मुखी पंहिंजी चादर में ढक जा, ओ शहंशाह दातार मूंखे पंहिंजी चादर में ढक जा, चादर में ढक जा, सुन साईं कदमन में रख जा, ओ चादर में ढक जा, सुन साईं कदमन में रख जा। वसण शाह दातार मुखी पंहिंजी चादर में ढक जा, ओ वसण शाह दातार मूंखे पंहिंजी चादर में ढक जा। बोल वसण घोट की जय, शहंशाह पारुषा साहिब की जय। तुझे दर्द झोल चली साईं कजय औरी मासोरी, तुझे दर्द झोल चली साईं कजय औली मासौली, तुझे दर्द झोल चली
का बीच में रशपाल की जो माफी 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 गया डोर तम का बीच में रशपाल की जो माफी हो गया डोह अतम का बीच में रशपाल की जो माफी आई तू बख्शनहार मुझे चादर में रख जा आई तू शनहार मुझे तेरी चादर में रख जा चादर में रख जा इतना दाई कदमन में रख जा हो चादर में रख जा इतना भाई कदमत में रख जा बदन शादार की बनी चादर में रख जा कफन शादार मुझे तेरी चादर में रख जा मुझे मेरी चादर में रख जा मुझे तेरी चादर में रख जा मुझे तेरी चादर में रख जा मुझे तेरी कदमत में रख जा बसगलो वसन गोट की जय आई लाल सबै चो झूलेला जोरदार तारियूं भाई असांजी न्याणीअ लाइ मुंहिंजी धीअ जे लाइ चांदनी लुंड क्या बात है ऐं सतगुरुनि जी रहमत चवंदा आहिनि न बालक जंहिं महिल नंढपण खां दीदी जुड़ियल हूंदो आहे तीअं बानी आहे हुन दर जी हिननि जो पिता साहब बि मुंहिंजो संडू साहब ताराचंद लुंड साहब भाई अजीत माखी जानी जिन जो स्वागत आहे लख धन्यवाद ऐं सुहिणो कार्य जेके करे रहिया आहिनि साईं क्या बात ये चाहे भी उन मूर्तियों दर्शन ॾियण जे लाइ घटि में घटि अचनि था पिया केॾो वॾो फ़र्क़ु आहे 40 ॾींहं मां हिकिड़ो चमत्कार ॾिठो असांजे विच में मौजूद आहे मुंहिंजो भाउ रमेश नानकाणी साहब दरवेशन जे दर सां ईअं जुड़ियो वया कीअं हूंदा एज़ अ प्रैक्टिकल मां चवां कुझु उते होस्ट करण जे लाइ पर सतगुरुनि सां अहिड़ी रहमत थी वई अथनि 40 ॾींहं 40 साहब हारियो साईं छा त ॾाढी वरसीअ जे ॾींहुं मोटनि पिया जंहिं ॾींहुं पलव जो ॾींहुं हुयो तंहिं ॾींहुं मोटनि पिया पंहिंजी घरवारी सां गॾु ऐं शायदि मुंहिंजे ख़्याल में शादी कए 26 साल थिया अथनि 25 26 उहो ई जेतिरी मूंखे ॼाण आहे 26 साले में मुंहिंजी भाॼाईअ खे 26 दफ़ा बि कोन वठी आया पर सतगुरुनि जे दरबार में भाभी के जरूर वठी करे हलंदा आहिनि ऐं केॾो वॾो फ़र्क़ु नज़र थो अचे मां दुआ घुरंदुमि त हमेशह ईअं ई दरनि सां जुड़ा पिया हुजूं ऐं लख शुकराना उन्हनि संतनि जा उहे बि घटि में घटि इहो ॾीओ ॿारे जोत जॻाए हिकु हिकु असांजी न्यू जनरेशन में नवनि ॿारनि में असांजा ई महाराज स्वामी झूलेलाल मंदिर जन जा असांजा अहिड़ा संत महापुरुष जेके असांजी ज्ञान गंगा दीदी वञो त सही ॼण त बरसानो लॻो पियो आहे दीदी चवंदी आहे न तूं बरसाना राधा रानीअ वक़्तु तंहिंजे करे मूंखे बरसानो नज़र ईंदो आहे छो जो मां राधा माईअ खे ॾिसंदो आहियां वृंदावन लॻो पियो आहे छा त मौज लॻी पई आहे अॼु ही कार्यक्रम 33 करोड़ देवी देवताऊं जिॾे वञो ओॾे मौज ई मौज ॿियो असांखे छा खपे त अचो टाइम बि थी रहियो आहे मां दीदी जिन खे चवंदुमि हिकिड़ो सुहिणो भॼन ॻाए वरी अनिल भगत उहे बि आया हा त मौज कयो राधे राधे जपो चले आएंगे बिहारी राधे 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 जपो चले आएंगे बिहारी राधे राधे जपो चले आएंगे बिहारी आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी है राधे 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 जपो चले आएंगे बिहारी राधे राधे जपो चले आएंगे बिहारी
राधा मेरी गंगा तो धार है बिहारी, राधा मेरी गंगा तो धार है बिहारी, राधा मेरी गंगा तो धार है बिहारी, राधा मेरी गंगा तो धार है बिहारी। जय हो राधे राधे, राधे राधे जपो चले आएंगे बिहारी, राधे राधे जपो चले आएंगे बिहारी। राधा रानी मिश्री तो स्वाद है बिहारी, राधा रानी मिश्री तो स्वाद है बिहारी, माँ राधा मेरी मिश्री तो स्वाद है बिहारी, राधा मेरी मिश्री तो स्वाद है बिहारी। है राधे राधे, राधा रानी कुंडल तो कंगन बिहारी, राधा रानी कुंडल तो कंगन बिहारी, राधा मेरी कुंडल तो कंगन बिहारी। जय राधे राधे, राधे राधे सबको चले आएंगे बिहारी, राधे राधे जपो चले आएंगे बिहारी। राधा मेरी गंगा तो धार है बिहारी, राधा रानी गोरी तो सांवरे बिहारी, राधा मेरी गोरी तो सांवरे बिहारी, है राधे राधे, राधा रानी मोहनी तो मोहन बिहारी, राधा रानी मोहन जय हो राधा रानी मोहनी तो मोहन बिहारी। जय राधे राधे, राधे राधे सबको चले आएंगे बिहारी, राधे राधे जपो चले आएंगे बिहारी। राधा रानी मुरली तो तान है बिहारी, राधा मेरी मुरली तो दान है बिहारी, है राधे राधे, राधा रानी तन है तो प्राण है बिहारी, राधा रानी तन है तो प्राण है बिहारी, राधा मेरी तन है तो प्राण है बिहारी, राधा रानी तन है तो प्राण है बिहारी। है राधे राधे, राधे राधे जपो चले आएंगे बिहारी, राधे राधे जपो चले आएंगे बिहारी, है राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राधे राधे, राम राधे, नंदगांव में, बरसाने में, वृंदावन में, यमुना तट में, राधे राधे, धूम मचावे, गोपियां बोले, ग्वाले बोले, भोले का डमरू बोले, भोले का डमरू बोले, शाम की मुरली बोले, शाम की मुरली बोले, काली बोले, राधे राधे, 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 जय जय श्री राम, जय 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 श्री राधे श्याम हरे हरे जोरदार ताड़ियों हेॾो सुंदर सुंदर सुहिणो सुहिणो भजन असांखे ॿुधायूं, कृष्ण भगवान सां गॾो गॾु भोलेनाथ खे बि नचायूं। हाँ त तव्हांजो बि महिरबानी, ॾाढी महिरबानी। ऐं अचो हाणे असां ॿुधंदासीं असांजे विच में आयल श्री अनिल साईं जी महाराज। हरि ओम।
बोले श्री सत्यनारायण स्वामी की जय, माता रुक्मणी देवी की जय। भाई संतन जी जय करण जाम जरूरी आहे। उन्हनि जी जय कंदासीं त उन्हनि जी आसीस कृपा दृष्टि सदाई असांजे मथां रहंदी। बोल बाबा मोहनदास साहिब की जय, बाबा गुमन दरवेश की जय, बाबा हीरानंद दरवेश की जय। भाई असां दीपक बा जेके ये मौज मचाए रहा आहिनि, मौजूं मचाए रहा आहिनि। असांजी माता रुक्मणी देवी जो ॾाढो सुठो आशीर्वाद अथनि ऐं इहो आशीर्वाद माता जो आशीर्वाद दीपक भाई मथां सदाई हमेशा वधंदो वसंदो रहे। ऐं उन खां पोइ मां टाइम घटि वठंदे, चङो टाइम थी चुका। ॿियो हिकु कलाकार जेके असां हलाए रहिया आहिनि, मां हिकिड़ो उन्हनि जे लाइ तालियूं हलाईंदुसि जेके एॾी महिनत सां धूम मचाइनि था। साईं कलाकार अगरि जोरदार आहिनि त ॻाइण वारा जोरदार। हिकिड़ी तारीफ़ जोरदार भाई कलाकारनि जे लाइ, शुक्रगुज़ार आहियूं असां हिननि जा। जीअं त हाणे चयो वियो कि चङे टाइम खां भोले बाबा त पियो डांस करे थो, पियो मौज मचाए थो। कृष्ण भॻवान खे मौक़ो ई न मिलियो आहे त अचो हिकिड़ी कृष्ण भॻवान जी था कयूं, जय कयूं। बोले श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। ओ नंद लाला गोपाला मोहन मुरली वारा। बोलो नंद लाला गोपाला बोलो नंद लाला गोपाला मोहन मुरली वारा। नंद लाला गोपाला मोहन मुरली वारा। मोहन मुरली वारा। मोहन मुरली वारा। बोलो मोहन मुरली वारा। मोहन मुरली वारा। कैया चराने वाला। कैया चराने वाला। ओ बंसी बजाने वाला। ओ बंसी बजाने वाला। नंद लाला गोपाला मोहन मुरली वारा। नंद लाला गोपाला मोहन मुरली वारा। 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 बंसी बजाने वाला। बंसी बजाने वाला। ओ गैया चराने वाला। ओ गैया चराने वाला। नंद लाला गोपाला मोहन मुरली वारा। नंद लाला गोपाला मोहन मुरली वारा। बोल कृष्ण कन्हैया लाल की जय। होय, होय, होय। सत्यनारायण स्वामी जय जय तुझो विरत रखो। सत्यनारायण स्वामी जय जय तुझो विरत रखो। सत्यनारायण स्वामी जय जय तुझो विरत रखो। बोलो सत्यनारायण स्वामी जय जय तुझो विरत रखो। ओ थियरो आसामी। ओ थियरो आसामी। ओ थिवयो आसामी। ओ थिवयो आसामी। मुंहिंजा सत्यनारायण
उठी वयो धनवान तणी मुंहिंजा सत्यनारायण स्वामी मुंहिंजा सत्यनारायण स्वामी मिठा सत्यनारायण स्वामी मिठा सत्यनारायण स्वामी सत्यनारायण स्वामी जय जय तुंहिंजो विरत रखो बोलो सत्यनारायण स्वामी जय जय तुंहिंजो विरत रखो सत्यनारायण स्वामी जय जय तुंहिंजो विरत रखो बोलो सत्यनारायण स्वामी जय जय तुंहिंजो विरत रखो प्रभु जय जय तुंहिंजो विरत रखो स्वामी जय जय तुंहिंजो विरत रखो। बोले श्री सत्यनारायण स्वामी की जय माता रुक्मणी देवी की जय। भाई जोरदार तारियों असांजे अनिल साईं जन जे लाइ बस बस अनिल साईं जन जे लाइ हिकिड़ी मौज खाली मचायो मिंट हिकिड़े जो अध मिंट जो बस सत्यनारायण स्वामी जो मंदिर उनखे वरी संभालण ऐं सुहिणा अहिड़ा कार्य करण उन ॻाल्हियुनि खे अॻियां वधाइण असांजा अनिल साईं अॻियां वधी रहिया आहिनि लख धन्यवाद अमा जे दर ते बि हमेशह हाज़िरी भरण अचनि था पिया लख धन्यवाद उन्हनि जे लाइ त मां दीदी जिन खे चवंदुमि राधे नाम जी धुन ॻाए करे प्रोग्राम जी पूर्णावती कयूं राधा नाम जी धुन सां प्रोग्राम जी जय जय राधा रमण हरि बोल 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 हरि बोल हरि बोल हरि 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 बोल हरि बोल जय जय राधा रमण 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 हरि बोल हर हर शंकर भगवान की जय सब भक्तों की जय बांके बिहारी लाल की जय सनातन धर्म की जय आज के आनंद की जय गंगा मैया जी फलो मातो हिकिड़ो दफ़ो ज़ोरदार तारियूं असांजे दीदी जिन जे लाइ अमा जे हूंद खां वठी करे गॾु निभाईंदा था अचनि वरी आशीर्वाद जो हथ अहिड़ी रहमत भाऊ रामचंद नाथाणी साहब हलंदा आहिनि दरबार में गॾु त क्या बात है पोइ चले ब्रह्म कुमारी जिन जे आश्रम ते हुजूं या किथे बि हुजूं संतनि जे दर ते मौजू ई मौजू ई सॼो आशीर्वाद ही प्यार एॾी सुठी मिले थी हिन माता जे करणीअ जे करे असांखे कहिड़ी ताक़त हुई कहिड़ो असांजो कर्म हुयो ही सुहिणियूं सूरतूं सुहिणियूं मूर्तियूं असांजे भाउ राजमाखी जा करण जहिड़ा सुठा सुहिणा भगत कलाकार संत महात्माऊं सभई पहुचनि था पिया आशीर्वाद जो हथ ॾियण सुबुह जो 6 बजे खां वठी करे सतगुरु जिन पाण था पहुचनि ॿिया सभई पहुचनि था त रहमत थी थिए पई त छो न उन्हनि कार्यनि खे अञा अॻियां वधायूं त मां तव्हां सभिनीनि खां बि हथ जोड़े इहा ई वेनती कंदुसि अचो त तव्हां बि असां सां गॾु जुड़ो छो जो अमाजन जो पहिरियों मक़सदु हुयो मूल मंत्र आत्मा जो जंहिंजे पहिरीं सभ जो भलो तंहिं सदके असांजो भलो अमा जॾहिं जॾहिं
पलव पाए करे घुरंदी त भगवान खां इहो ई घुरंदी हुई त अचो उन ई संकल्प खे अॻियां वधाईंदे मां तव्हां सभिनीनि जो बि आलम सभिनीनि प्रेम उन में आत्माउनि में वेठल शिव तत्व जो सभिनीनि खे नमन करे काई भुल चुक मूंखां थी वई हुजे उन जे लाइ मां माफ़ी थो घुरां पियो। जेके बि सुहिणियूं शख़्सियतूं आहियूं ॿ पेर भरे करे सुठा असांजा प्रेमी असांजा कलाकार संत महंत सुहिणियूं शख़्सियतूं असांजो इंदिरलाल असांजो डॉक्टर साहब इंदिर गोपलानी साहब हिकु हिकु सभु ॼणा पाण गॾिजी करे बीह करे इहे कार्यनि खे अॻियां वधाइनि था पिया। रहमत जो दर थिए थो त मां धन्यवाद कंदुसि असांजे पुलिस प्रशासन जो महानगर पालिका जो असांजे जगू मूवीज़ जो जेको ॾींहं राति असां सां गॾु बीह करे सेवा जे कार्यनि खे यूट्यूब फेसबुक ॿियनि चैनलनि ताईं पहुचाए थो पियो। सभिनीनि भाउरनि जो आयल प्रेमियुनि जो असांजे भगत थांवरदास जे सुपुत्र सुठी सॼी मंडली सभिनीनि जो वरी हिकिड़ो दफ़ो राम साउंड जो साईं शक्ति डेकोरेटर असांजे भाउ अशोक लाल सॼी टीम जो जेके पाण गॾु बीह करे ॾियारीअ जे हिननि हार्ड ॾींहंनि में असां सां गॾु ॾींहं राति हिकु करे बीहनि था इन प्रोग्राम खे सक्सेस करण में गॾु पहुचनि था पिया। अलॻि कुंड में हिकिड़ो अलॻि जॻाए करे वेठो आहे मुंहिंजो भाउ जय कुमार नाथाणी ॿियो हिते राजनाथ पप्पू गुप्ता ॿई हिक ॿिए खां और कम कार्य करण वारा हर कम खे अॻियां पहुचाइण वारा असांजे मुंहिंजे पुट खां वधीक मूंखे साथ ॾियण वारा तॾहिं बि उहो कुंड पकड़े करे अलॻि अलॻि वेठा आहिनि। हिकु बार तो आ जाओ भाई ज़ोरदार तारियूं दिल सां नमन असांजे इन्हनि भाउरनि खे सचपच माण्हू थोड़ा आहियूं हाणे कार्य करण जी क्षमता जाम वॾी आहे। मां हथ जोड़े वेनती कंदुमि तव्हां सभिनीनि खे बि अलग अलग मंडलियों अलग अलग समितियों अचो गॾिजी करे जुड़ो माता जे इन्हनि कार्यनि खे अॻियां वधायूं उन भोले भंडारी जे कार्यनि खे अञा अॻिते कयूं समाज जे हित समाज जी सुठी सोच जे लाइ कुछ अॻियां कयूं। बा रामचंद नाथाणी असांजो जय कुमार नाथाणी जगू मूवीज़ सॼी उनजी टीम पांडूबाई असांजो भाइरो सभिनीनि जे लाइ सॼी टीम जे लाइ फोटोग्राफरनि जे लाइ लख धन्यवाद लख लख धन्यवाद। इहो सभिनीनि खां चई करे कंहिं बि ॻाल्हि जे लाइ हिन आयोजन जे स्वरूप में इंदिर गोपलानी भाई इंदिर भाई इंदिर जी सॼे आयोजन में काई घटावधी असां खां थी वई हुजे काई भुल चुक थी वई हुजे उथंदे वेहंदे सम्मेलन जे प्रोग्राम जे लाइ केतिरा ई कलाकार आया केतिरा सुहिणा गायक आया कंहिंखे असां टाइम घटि वधि ॾेई सघियासीं न ॾेई सघियासीं उन जे लाइ मां माफ़ी थो घुरां पियो। मां तव्हां खां हथ जोड़े वेनती कंदुमि ऐं जिन जिन इन कमनि में असां सां गॾु सेवा कई उन्हनि खे सचपच धन्यवाद बि थो कयां। ही ॾिसो था जेको हिकु हिकु फ्रेम ते चमकी रहियो आहे WBC मुंहिंजो भाउ इंदिर गोपलानी आए नंढो पर आए डिंगो सदैव असां सां ईअं ई वसाईंदो रसाईंदो रहे मेहर उन हमारी डॉक्टर साहब अचो न नाथानी साहब सदैव गॾिजी करे इन्हनि कार्यनि खे अॻियां वधाईंदा रहूं पंहिंजी पंहिंजी सेवा में सभु ॼणा खणी करे उन सेवा खे पूर्ण तरीक़े सां पहुचायूं। इहा ई हिकिड़ी आस रखी करे शंकर भगवान जी जय मनाए करे मां सभिनीनि खां आज्ञा घुरंदुसि बोलो शंकर भगवान की बोलो माता रुक्मणी देवी की बोलेगी बोल बोलेगी बोल करेगी बोल। धन्यवाद 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 आयो लाल कयो